हाणे जंहिं मकाला नवीस खे मां घुराईंदसि कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे। थोरी देरि अॻु में असां ॾिठो त पीड़ा जो पड़लाउ ख़ैरुनिसा जाफ़री जी किताब जी महूरत थी। ख़ैरुनिसा जाफ़री सां जॾहिं मुंहिंजूं मुलाक़ातूं थींदियूं हुयूं, आख़िरी दौरु हुयो हुन जी ज़िंदगीअ जो, शायदि 2-3 साल, त ॾाढी वेगाणप जी कैफ़ियत में रहंदी हुई। मूंखे चयईं त मां घर जो पींघो आहे, ख़ाली मूंखे बाबा अम्मा इहे सभु यादि ईंदा आहिनि। चांहि पीअण में उहो मज़ो न आहे, सिगरेट पीअंदी आहियां त वॾा वॾा कश खणंदी आहियां। उन ते मूंखे महसूसु थियो त जेका तकलीफ़ वारी कैफ़ियत औरत जे अंदरि हिकिड़ी वेगाणप महसूसु थिए थी। सिगरेट जे हवाले सां वरी मूंखे पंहिंजी सहेली थी यादि अचे जेका ॾाढे पाबंद घराणे जी हुई। ॿुधाईंदी आहे त जॾहिं संदसि पहिरियों ॿारु हो त हूअ सॼो साल लिकी सिगरेट पीअंदी हुई। ऐं ईरानी माउ पंहिंजी धीअ खां पुछियो त तूं जो ही सिगरेट हिन तस्वीर में चिटियो आहे, छा तूं सिगरेट पीअंदी आहीं? त उहा छोकिरी उन छा जवाबु ॾिनो त सिगरेट दर्द जी अलामत आहे। त असां जॾहिं अदी ख़ैरूअ खे यादि कयूं था ऐं असां जॾहिं अदी ख़ैरूअ जूं ॻाल्हियूं वरजायूं था त पोइ असांखे ईअं ई थो महसूसु असां दर्द जे हिकु गहरे कुन में लहंदा वञूं था। इहो मकालो पेश कंदो नसीर साहबु। नसीर मिर्ज़ा जे हवाले सां मां मूंखे ॿुधाए छॾियां त बल्कि तव्हां हू कंहिं तारीफ़ जो मोहताज न आहे, मुंहिंजे ॿुधाइण सां हिन सां को फ़र्क़ु नथो पए, पर तमामु कामयाबु ब्रॉडकास्टर ऐं आवाज़ जी दुनिया जो हिकु अहम अंदाज़, हिकु अहम नालो। मां खेनि गुज़ारिश कंदसि त हिते अचनि ऐं मूंखे ताड़ियुनि चवण जो मौक़ो बि न मिलियो जंहिंमां मूंखे तव्हांजी मक़बूलियत जो अंदाज़ो थियो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सेमिनार जी सदारत कंदड़ सिंधी ॿोलीअ जी अहम हस्ती असांजी भेण डॉक्टर फ़हमीदा हुसैन, निहायत अहम शाइरा अदी मरियम मजीदी, अमर सिंधु साहिबा, अदी डॉक्टर रेहाना नज़ीर, हसीन मुसरत, शबनम गुल ऐं चेयरमैन सिंधी लैंग्वेज अथॉरिटी असांजो दोस्त मोहतरम डॉक्टर प्रोफेसर अब्दुल गफ़ूर मेमण। मूंखे जेको कुझु बि ॻाल्हाइणो आहे ख़ैरुनिसा जाफ़रीअ जे हवाले सां ॻाल्हाइणो आहे। ऐं जेकॾहिं अॼु उहा हयात हुजे हा या असांजे विच में हिते वेठल हुजे हा, उहा जहिड़ी विटी ख़ातून हुई त चवे ज़रूरु हा त हीअ जेके मायूं हिते एॾी देरि ताईं स्टेज ते सीढ़ियूं वेठियूं आहिनि त हिन जे मुड़ुसनि ऐं हिननि जे पुटनि जे लाइ मानी केरु पचाईंदो राति जी? अॼु मुआ पक सां बुख मरंदा। वारो असांजो बि देरि सां आयो आहे, वारो अदी परवीन मूसा जो बि देरि सां आयो, पर हुन पंहिंजी दिलि जी भड़ास कढी ऐं चयो त मांदी थी न मार हुई, तुंहिंजो अलाह बि आहे। त मूं सोचियो पियो त आउं चवंदुसि त मांदा थी न उमिरि, तुंहिंजो बि अलाह आहे। ख़ैरुनिसा जाफ़री ख़ैरुनिसा जाफ़री 1947 में हैदराबाद में पैदा थी। 1974 में पहिरीं कहाणी 24 वरियनि जी ॼमार में लिखियाई। ईअं 1998 में वफ़ात कयाई त हुन 24 सालनि में 9 कहाणियूं लिखियूं जिन जा नाला आहिनि बेरोज़गारी ऐं बंदूक, तख़लीक़ जो मौत, 1967, 68, 69, पीड़ा जो पड़लाव, हवेलीअ खां हॉस्टल ताईं, कहिड़ो ब्रांड ऐं कहिड़ो सिगरेट, कुर्बतूं ऐं फ़ासिला, टुटल सोचूं, म्यूनिसिपालिटी ऐं कुता। इहे हुन लॻभॻि 8 किताबनि जा मुहाग लिखिया। अहिड़नि लेखकनि जा नाला आहिनि जी ज़रीना बलोच, अयास लतीफ़ पलीजो, आदि नज़ीर नाज़, अल्ताफ़ शेख वग़ैरह। हुन लॻभॻि 13 तक़रीरूं तहरीर हेठि आंदियूं आहिनि, पर एक्सटम्पोर हुन पंहिंजी ज़िंदगीअ में तमामु घणो ॻाल्हायो ऐं केतिरनि ई महफ़िलुनि में हुन शिरकत कई। इन खां अलावा हुन 5 खन ताज़ियती मज़मून पिणु पंहिंजे नसर में लिखिया आहिनि, जिन में नामियारे कहाणीकार अब्दुल हक आलमाणी बाबति ताज़ियती मज़मून पढ़ी नसीम खरल नियापो मोकिलिस। ख़ैरुनिसा मूं ते अहिड़ो जे मज़मून लिखी त आऊं अॼु ई मरण लाइ तयारु आहियां। हुन हिंदुस्तान जी सियाहत बाबति ॾाढो ज़बरदस्त सफ़रनामो लिखियो जंहिंजो उनवान हो मारूरीअ मलीर। अगरचे हुन भले पार ईरान ऐं फार ईस्ट जा बि सफ़र कया ऐं पक सां उन्हनि बाबति सफ़रनि जा हुन नोट्स बि वरिता हूंदा, पर शायदि ज़िंदगी हुनखे उन्हनि सफ़रनामनि लिखण जी मोहलत मुयसरु न कई। ख़ैरुनिसा
खैरुनिसा जी वालदा अमा शीरीन हिकु मासूम सादा पर बेसाख़्तगीअ सां ॻाल्हाईंदड़ ख्वाजा ख़ातून हुई। हुनजो वालिद साहब प्रोफेसर अहमद अली ख्वाजा जाफ़री अलामा आयकाज़ी साहब जो शागिर्द हो ऐं ज़ाती तरह सां इमाम ग़ज़ालीअ जो शाइक़ हो। अहमद अली ख्वाजा साहब इस्लामिक कल्चर जो प्रोफेसर हो, पर आम ज़िंदगी में सदाईं फ़िलासफ़िकल ऐं मुंझल इस्लामी फ़िक्री मामलनि ते ॻाल्हाईंदो रहंदो हो। खैरुनिसा जे घर में इन्हनि ई मौज़ूअनि ते हर वक़्तु ॻाल्हि थींदी रहंदी हुई। अम्मा शीरीन ख्वाजा हिकिड़ी यगानी असना अशरी शिया ख़ातून हुई ऐं करबला जे वाक़े ते ज़ारो क़तार हर वक़्तु रोंदे मुंहुं हुनखे ॾिठो। खैरुनिसा जो ख़ानदान 1947 खां अॻे तलहार मां यानी 1947 में तलहार मां लॾे हैदराबाद टंडे वली मोहम्मद में अची रहियो ऐं पोइ बि तलहार सां हिन ख़ानदान जो वास्तो सदाईं रहियो। जो खैरुनिसा जो नानाणो ख़ानदान, उन जा मामा ऐं उन जो मामाणो औलाद अॼु बि तलहार में रहे वसे थो। खैरुनिसा सांवरनि सारूपन मुनासिब कद बदन वारी हिकु बेहद प्यारी ख़ातून हुई, जेका ॾिसण वाइसण ऐं ॻाल्हाइण में हिकिड़ी ख़ालिस ॻोठाणी सिंधी ख़ातून जो ॾेख ॾींदी हुई। पर आम ज़िंदगीअ में सादी सूदी नज़र ईंदड़ खैरुनिसा शोबे नफ़्सियात जी चूंड कई ऐं इन मौज़ूअ ते ई हुन मास्टर्स कई। सिंध यूनिवर्सिटीअ में लेक्चरर थी ऐं आख़िर में इन ई शोबे जी उहा चेयरपर्सन हुई। हुनखे जवानीअ में ज़ाती डिप्रेशन करे शुगर जी तकलीफ़ थी, जंहिं सबबु दिलि ऐं करंगे जी तकलीफ़ में हुआ या ॼमार मुब्तला रही ऐं इहे ई बीमारियूं बिलाख़िर हुन जे असांखां जुदाईअ जो सबबु बनियूं। खैरुनिसा जाफ़री लिखियो आहे त आउं 17 अगस्त 1947 ते ख़मीस जे ॾींहुं हैदराबाद में ॼाई हुअसि। पोइ हुन लिखियो, को वक़्तु ईंदो खैरुनिसा हिन दुनिया में कोन हूंदी ऐं उन वक़्त जी खैरुनिसा खे का बि ख़बर कान्हे। अफ़सोस जो जंहिं ॾींहं जी हुनखे ख़बर न हुई उहो 4 मार्च 1998 हो। खैरुनिसा 1974 में लिखियो अथसि त सभ खां पहिरीं जेका हुन कहाणी लिखी उन जो उनवान आउं उन ते अचां थो। खैरुनिसा लिखियो, 1974 जो वक़्तु आयो जो कहाणीकार न हूंदे बि 6-7 कहाणियूं लिखी छॾियमि, जिन 1977 खां 1978 ताईं काफ़ी मंझता माणी। हिंदुस्तान वियसि, आरसी रिसाले लाइ मारूरीअ मलीर जे नाले सां मूं 2 क़िस्तुनि में सफ़रनामो लिखियो। कुझु सुहिणनि माण्हुनि जी किताबनि ते मुहाग लिखियमि। अदबी शामुनि में तक़रीरूं कयमि। संदसि पोइ अहिड़ियुनि तहरीरुनि ऐं तक़रीरुनि जो पहिरियों मजमो 1978 में पर 1992 में शाया थियो। मुंहिंजो तख़लीक़ी सफ़र जेको सिंधी का पब्लिकेशन कराची तरफ़ां शायद कयो वियो। खैरुनिसा पंहिंजनि अहिड़ियुनि तहरीरुनि वारे किताब खे ख़ुशदिलीअ सां मुंहिंजो स्टोर रूम सॾींदी रही ऐं हिन स्टोर रूम खां अलावा 1978 धारे हुनजे पहिरियुनि कहाणियुनि जो पहिरियों मजमो शाया थियो, तख़लीक़ जो मौत। खैरुनिसा छाकाणि त तलहार जी असना अशरी ख्वाजा ख़ानदान में ॼाई हुई, इन करे हू आर पार मौलाई ख़ातून सॾाइण में फ़ख़्रु महसूसु कंदी हुई ऐं सारो मुहर्रमुल हराम जो महीनो स्टेशन रोड ते महफ़िल हुसैनी, टंडे आगा ऐं टंडे ठोड़े जे मजलिसुनि में बाक़ाइदा सियाह पोश थी शिरकत कंदी रहंदी हुई। हुनजी हिकिड़ी शख़्सियत जा अनेक रूप हुआ। उहो सिंध यूनिवर्सिटी जे नफ़्सियात जे शोबे जी ज़हीन तरीन प्रोफेसर सॾबी हुई, पर सिंधी अदब में माणिक वांगुरु खैरुनिसा जाफ़रीअ खे बेबाक कहाणीकार जो रूप दर्जो ॾिनो वियो। पर गॾोगॾु हू बेहद सादी साफ़ गो हमदर्द इंसान ऐं बहादुर औरत पिणु हुई। बकौल मामा हमीद जाफ़रीअ जे हुन पहिरीं ख़ाके नुमा कहाणी ख़ुदि पंहिंजे मामे हमीद जाफ़री साहब बाबति लिखी, जंहिंजो उनवान हुन रखियो हो बेरोज़गारी ऐं बंदूक। हीअ कहाणी माहवार सोजरो में शाया थी, जंहिंजो मतिलबु ही त पहिरीं कहाणीअ लाइ हुनखे घर में ई किरदारु मुयसरु थियो, जंहिंखां उत्साह वठी हुन इहा कहाणी लिखी। हीअ खैरुनिसा जाफ़री जी मुख़्तसिर तरीन कहाणी आहे ऐं डेमी साइज़ जे सुफ़नि ते जेकॾहिं असीं हुनखे ॾिसंदा थी त उहा सिर्फ़ु 2.5 सुफ़नि ते मुश्तमिल हुई ऐं 2.5 सुफ़नि खां उन कहाणी लिखण जो सफ़र शुरू कयो। पहिरीं कहाणीअ में खैरुनिसा जाफ़री फर्स्ट पर्सन में पंहिंजो पाण खे मुतारिफ़ कराईंदे लिखियो, मूंखे मलेरिया जे मौसमी तप वांगुरु हिकु दौरो पवंदो आहे जेको जिस्म खे ॿारण बदिरां ज़हन तपाईंदो आहे। आउं इन तप जे तव खां विफलजण लॻंदी आहियां ऐं कहाणी लिखणु शुरू करे ॾींदी आहियां। पोइ लिखियाईं, मुंहिंजो मामो उमिरि में मूंखां 8-9 साल वॾो आहे, चवंदो आहे त शऊरी तौर ते रुॻो 2 माण्हुनि में मूं ॻाल्हि करण जी ऐं हिकिड़ी ख़ूबसूरतीअ सां बयानु करण जी जेका सलाहियत ॾिठी आहे, यानी संदन मामो जेको वॾो आहे मामा हमीद जाफ़री, उन लिखियो आहे त खैरुनिसा
ऐं जस्टिस कियानी बि अहिड़ियूं हस्तियूं आहिनि दुनिया में जिन खे ॻाल्हि मां ॻाल्हि करण ऐं ख़ूबसूरतीअ सां पुरमिज़ाह अंदाज़ में बयानु करण ते पूरी दस्तरस हासिलु आहे। बकौल मामा हमीद जाफ़री ख़ैरुनिसा जाफ़री जेका ॿी कहाणी लिखी उनजो उनवान हो तख़लीक़ जो मौत। हीअ कहाणी हुन पंहिंजे ॿिए मामे अज़ीज़ जाफ़रीअ जे कुमहले लाॾाणे बाबति लिखे थी त अज़ीज़ मुंहिंजे नाने जो हमशिकिल हो ऐं मुंहिंजो दोस्त हो। हीअ कहाणी ऐं ॿियनि कहाणियुनि में बि ख़ैरुनिसा जे कलम में उर्दूअ जी अज़ीम लेखका असमत चुग़ताईअ वारी चुलबुलाई हुई। लिखियो अथसि अज़ीज़ खे अज़ीज़ त हाणे थी सॾियां, साम्हूं हूंदो त हमेशह आउं उनखे यज़ीद करे कोठींदी हुअसि। अव्हांखे जेकॾहिं यादि हूंदो ऐं अमी असमत चुग़ताईअ जा पढ़ंदड़ आहियो ऐं अॻिते किसे खे खणा थो। ख़ैरुनिसा हीअ कहाणी 25 वरियनि जी ॼमार में लिखी हुई। 1974 में बकौल ख़ैरुनिसा अंग्रेज़ी मुहावरे मुताबिक़ अज़ीज़ यानी मुंहिंजो मामो नंढो मामो वात में सोनो चमचो साण खणी हिन दुनिया में आयो हो ऐं आउं बि ख़ुदि जीअं ख़ानदान सां तालुक़ु रखां थी, ख़ैरुनिसा चवे थी त आउं बि पंहिंजे ख़ानदान में सोनो चमचो वात में विझी पैदा थी हुयुसि। जिन माण्हुनि असमत चुग़ताई जो पंहिंजे सॻे भाउ मिर्ज़ा अज़ीम बेग चुग़ताईअ ते लिखियलु ख़तरनाक खाको पढ़ियो हूंदो दोज़खी, उहे उन्हनि ॼातो त ख़ैरुनिसा इन ई स्टाइल में पंहिंजे मामे ते हीअ कहाणी ठोके वॼाए लिखी आहे। असमत चुग़ताई पंहिंजे उन मामे पंहिंजे भाउ खे जीअं दोज़खी थी सॾे त ख़ैरुनिसा जाफ़री वरी पंहिंजे मामे खे जेको जंहिंजो नालो अज़ीज़ आहे उन जे लाइ हुन यज़ीद लफ़्ज़ लिखियो आहे। बकौल ख़ैरुनिसा अज़ीज़ नंढो हूंदो हो त संदसि नानो यानी ख़ैरुनिसा जो जेको नानो आहे हुन जा नंढड़ा नंढड़ा पेर अखियुनि ते रखी चवंदो हो हीउ मुंहिंजो काबो आहे काबो। अज़ीज़ तड़ तकड़ में बिरयानीअ जा गरम गिरह खणंदो हो त चवंदो हुयो घर जी रोटी पाणीअ में वाक़ई बि महराज जो मज़ो आहे, महराज जो मज़ो। तख़लीक़ जो मौत ख़ैरुनिसा जो शाहकार लेख आहे ऐं कॾहिं बि न विसरंदड़ सिंधी अदब में किरदारनि खे खणी जेके लाजवाब अफ़साना लिखिया विया आहिनि। तख़लीक़ जो मौत यानी पंहिंजे मामे अज़ीज़ बाबति हुन जेको ही अफ़सानवी अंदाज़ में कहाणी लिखी उहो सिंधी अदब जी शाहकार किरदार ते लिखियलु अफ़साननि में शुमारु थिए थो। उनखां पोइ हुन जी शाहकार कहाणी तव्हां सभिनी जेके पढ़ियल लिखियलु वेठा आहियो उनजो नालो आहे हवेलीअ खां हॉस्टल ताईं। हीअ कहाणी नफ़्सियात ऐं जिनसियात जे मौज़ूअ ते आहे। हिन कहाणीअ एतिरी त शोहरत माणी जो हिंदी तेलुगु उर्दू चीनी मलयालम ॿोलियुनि में उनजो तर्जुमो थियो। हिन कहाणीअ जो बुनियादी थीम हम जिन्स परस्ती हो। कहाणीअ में हिकु नौजवान ख़ातून कहाणी जी इनखे हिते एडिट थो कयां, हुन इंतिहाई नाज़िक नफ़ासत सां औरतुनि विच में जेके जंहिं क़िस्म जो अमल थी सघे थो उन जी तमामु हिकिड़नि जानदार लफ़्ज़नि में उपटार कई आहे जंहिंमां लॻे थो त उनखे पंहिंजे नफ़्सियाती ऐं जिनसियाती जेके लफ़्ज़ आहिनि जिन खे इज़हार ॾियणु तमामु ॾुखियो हूंदो छो त उहे सिर्फ़ु इम्प्रेशन मां ख़बर पवंदा आहिनि। पर ख़ैरुनिसा जो छाकाणि त इन्हनि ॿिन्ही सब्जेक्टनि ते उबूर हो उनखे, इन करे हीअ कहाणी इन मौज़ूअ ते दुनिया जे चंद आङुरियुनि ते ॻणण जेतिरनि शाहकार कहाणियुनि मां आहे जेको औरत जे मौज़ूअ ते आहे। असांजे नक़ादनि लिखियो त अंदाज़े बयान कहाणीअ में ख़ैरुनिसा जो जदीद तरीन अंदाज़ आहे। हुन पंहिंजे कहाणियुनि में किरदारनि ज़रिए नफ़्सियात जी छंड छाण जो असलूब अख़्तियार कयो, बिल्कुलु ईअं जीअं इलियट पंहिंजे अफ़सानवी अदब में कयो आहे। जिन खे इलियट जो मुतालियो आहे उहो यकीनन सम्झंदा हूंदा त आउं कहिड़ी ॻाल्हि करण वारो आहियां। ॿियनि नक़ादनि लिखियो त हुन जी कहाणियुनि में औरतुनि जी नफ़्सियाती ज़हन ऐं जज़्बातियत ऐं दाख़िली कैफ़ियतुनि जी जेका अकासी आहे उहा ख़ैरुनिसा वाहिद लेखक आहे जंहिंखे इन्हनि टॉपिक्स ते लिखण जो पूरो उबूर आहे। इहा नक़ादनि जी राय हुई। कहाणीअ जंहिंजो ज़िक्र मां कयां पियो हवेली खां हॉस्टल ताईं, उन जी नायका जो नालो सुल्ताना आहे। ऐं सिर्फ़ु हिकिड़ो जुमिलो उन मां पढ़ंदुसि। उहा लिखे थी त सुल्ताना लिखे थी यानी कहाणीकार फर्स्ट पर्सन में लिखे थी त हॉस्टल में रिज़वाना हयातीअ जा अलाए केतिरा ॾींहं हिकु क्लास हिकु रूम ऐं हिकु हंध ते गॾु गुज़ारिया। रिज़वाना हिकु ॾींहुं सुल्ताना खां धार थी जॾहिं की मर्द जी मोहबत में गिरफ़्तार थिए थी त हुनखे सुल्ताना खे अहसासु थी ॾियारे त अपोज़िट सेक्स जो जेको फ्लेवर आहे जेको फेवर आहे
सुल्ताना कॾहिं उनखे वठी ॾिस त तोखे ख़बर पवंदी त मर्द सां दोस्ती छा थींदी आहे। ऐं पुॼाणीअ ॾांहुं वञण वारो आहियां। ख़ैरुनिसा पंहिंजी कहाणियुनि जी कंटेंट असलूब ऐं उणत में नफ़्सियात दान फ़िलासफ़र उदास ऐं रोमेंटिक रूह हुई, पर अहिड़ी हूअ सिर्फ़ु पंहिंजी कहाणियुनि में नज़र ईंदी हुई। यानी कहाणियुनि में हिकु गंभीर लेखक आहे, पर कहाणीअ खां ॿाहिरि ख़ैरुनिसा मुहाग लिखे, सफ़रनामो या कंहिं अदबी समाजी फंक्शन में तकरीर करे, हुनजी हर अदा में चिलविलाई तंज़ ऐं खिल भोग वारा जुमिला ज़रूरु हूंदा हुआ। उहो बाय नेचर ज़बरदस्त सेंस ऑफ ह्यूमर जी मालिक हुई। हिकु इंटरव्यू में मूं पुछियो हुमांसि, कॾहिं खुलियल अंगण में साइमा जेका संदसि धीअ सां गॾु लेटी आसमान जा सितारा ॻणण जो तजुर्बो कयो अथव अदी ख़ैरुनिसा? वराणियाई इहा आहे त रोमेंटिक किर्त, पर साइमा कॾहिं आसमान जा सितारा ॻणण ई नाहे ॾींदी। हा, अलबत कॾहिं कॾहिं मूड थींदो आहे त घर जी छित ते चढ़ी हेठाले इलाइक़े जा बल्ब आऊं ज़रूरु ॻणणु शुरू कंदी आहियां। गुलबदन जावेद पुछियुसि त कहाणी तख़लीक़ जे मौत खां पोइ पढ़ंदड़नि खे ॿियो को शाहकार अवां छो न ॾेई सघिया? वराणियाई, मुंहिंजी का शाहकार कहाणी एॾी कमायती किथ थी साबित थिए जेॾी गर्मियुनि ऐं ततल उस में शाहकार लान असांजे लाइ वधीक कमायती ऐं कारायती हूंदी आहे। अब्दुल कादिर जूणे जो पुछियुसि, जे न लिखी हा ख़ैरुनिसा त छा करी हा? वराणियाई, त ॾुध विलोड़िया हा। पुछाईंसि, छा पढ़ंदी आहीं, छो पढ़ंदी आहीं? वराणियाई, अॼुकल्ह रुगो ऐं आयतुल कुर्सी पढ़ंदी आहियां। खांसि पुछियो वियो त घणा पैसा हथ अचनि त छा करी? वराणियाई, साइमा खे हिक ॿिए मथां आइस्क्रीम खाराईंदी आहियां, पोइ हूअ शदीद बीमार थी पवंदी आहे त हुनजे इलाज ते ॿीणा टीणा पैसा ख़र्च करे खीसो ख़ाली करे छॾींदी आहियां। अदी नज़ीर नाज़ पुछियुसि त सभ खां कूड़ो रिश्तो? वराणियाई, ज़ाल ऐं मुड़ुस जो। नज़ीर नाज़ पुछियुसि पुछियो अथसि त सभ खां सचो रिश्तो? त वराणियाई, माउ ऐं औलाद जो। नज़ीर नाज़ जी किताब हेलो को वरिया जे मुहाग में लिखियाई। नज़ीर जी कहाणी हेलो को वरिया बेहद बरजुस्तगीअ सां लिखियल आहे। हीअ कहाणी नज़ीर खे कहाणीकारनि जी क्यू में बिहारे न, बल्कि मूं सां गॾु विहारे छॾींदी। शोबान विस्तड़े जी कहाणी किताब जी पुॼाणीअ ते लिखियाई। शोबान जूं कहाणियूं असांखे त वणियूं ऐं असांजी राय हाय हाय, अमीं पंहिंजी राय ॾियो बाय बाय। ख़ैरुनिसा हर वक़्तु मूड में हूंदी हुई ऐं तख़लीक़ ऐं पुरमज़ाह जुमिलनि ॻाल्हाइण लाइ हर वक़्तु हुन ते आमद तारी रहंदी हुई। कंहिं पुछियुसि, मर्द कॾहिं क़ाबिल रहम थींदो आहे? मर्द कॾहिं क़ाबिल रहम थींदो आहे? वराणियाई, जॾहिं हू अञा माउ जे पेट में हूंदो आहे। कंहिं पुछियुसि, दुनिया में अगरि नारीअ जो वजूद न हुजे हा? वराणियाई, बदकारी शायदि पोइ बि हुजे हा। पुछो वियसि, औरत जे मोहबत जो अंजाम? वराणी, आगाज़ अदाकारी, विच रयाकारी ऐं अंजाम कारोकारी। अदी तनवीर जूणे जे हवाले सां तकरीर में लिखियाई। धीअ साइमा खे का कड़ी गोरी घोटे माखीअ में मिलाए ॾींदी आहियां, तॾहिं चवंदी आहियांसि, पीउ मां मासी तनवीर जे अमृत मंझि कड़ाण, ऐं दिलि में दुआ कंदी आहियां शाल वॾी थी संदसि जियां थी। ऐं आख़िरी पैराग्राफ ते आहियां डॉक्टर कमर जहां मिर्ज़ा, जेका तमामु हुनखे कारी त न सॾींदुसि, पुख़्ता रंग जी पुख़्ता सांवरी आहे, सो मेकअप में घणो पाउडर वापराइण सबबि अदी ख़ैरू डॉक्टर कमर जहां खे सदाईं पाउडर पुतली सॾींदी हुई। पाण बाबति हिकु मज़मून में लिखियाई। अदी ख़ैरुनिसा हाणे पाण ते तंज़ पई करे। पाण बाबति हुन पंहिंजे मज़मून में लिखियो त अॻे रश में फासंदी हुअसि त रेड़नि वारा चवंदा हुआ, ए ख़ाला ज़रा जॻह तो दो। पोइ चवण लॻा, ए अम्मा ज़रा जॻह तो दो। हाणे चवंदा अथमि, ए बुढ़िया ज़रा जॻह तो दो। हिकु मज़मून में लिखियाई, सिंध में कंहिं वक़्तु इस्लाम जो तारा मसीह दौर हो, हाणे सिंधियुनि ते इस्लाम जो अल्ताफ़ मसीह दौर आहे। हिकु दोस्त चयो त हिज़्बुल्लाह बेगुनाह मारियो वियो। तॾहिं लिखियाई, तॾहिं मूंखे सुकरात यादि अची वियो, जंहिंखे संदसि दोस्त चयो, सुकरात तूं बेगुनाह थो मारियो वञी? तंहिं ते सुकरात वराणियो, बेवकूफ़, छा तूं भाई थो त आऊं पहिरीं गुनाह करियां ऐं पोइ मारियो वञा? कंहिं अदबी तक़रीब में चयो पियो वियो, कमर शहबाज़ हिकु ई वक़्तु लेखक, शाइर, अदाकार ऐं सदाकार आहे। तॾहिं ख़ैरुनिसा जाफ़रीअ
ठप पंहिंजो जुमिलो हेठां उछलियो, कमर शहबाज़ जेकॾहिं 4 शादियूं करे हा त उन्हनि सां बि पक हिकु जहिड़ो ई इंसाफ़ करे हा। इहा आख़िरी पैराग्राफ आहे। ख़ैरुनिसा लिखणु ख़ैरुनिसा जो पेशन हो, निजात जो ज़रियो पिणु हो, कैथारसिस हो। लिखी न सघंदी हुई त सोच में पई लिखंदी हुई। ईअं आख़िरी वक़्त में जॾहिं शुगर, दिलि ऐं क्रिंघे जी तकलीफ़ में आई त हुन महज़ लिखण जे मश्क जारी रखण लाइ रिस्क खणी ख़तरनाक ऑपरेशन करायो, इहो ॼाणंदे बि त हू इन ऑपरेशन बाद ज़हनी तरह सां मफ़लूज ऐं मुहताज बि थी सघे थी। पर बावजूद मन करण जे हुन मामे हमीद जाफ़रीअ खे दलील ॾिनो, जेको इंसान पंहिंजे हथ में न लिखण लाइ कलम ऐं न पढ़ण लाइ किताब खणी थो सघे, उन जे जीअण जो बाक़ी कहिड़ो जवाज़ आहे। तमामु सुठो नसीर साहब। तव्हां ॾिसां पई त तव्हां थोरा बेचैन बि हुया, पर तव्हांखे वारो मिलियो ऐं तव्हां ॾाढो सुठो असांखे माज़ी में वठी विया। ऐं मूं ॾिठो त सभिनी जे चहिरनि ते मुर्क हुई ऐं ख़ुशी जो हिकिड़ो अजीब जुमिला जेके बेसाख़्ता तव्हां ॿुधाया त हिकु हिन सिटराव में सभिनी जे चहिरनि ते मुर्क अची वई। इहा हक़ीक़त आहे त ख़ालिस जेको अदब आहे उहो वेगाड़ाइप जी पैदावार थिए थो ऐं औरत वटि हिकु वेगाणो रूह अज़ल खां मौजूदु आहे। इन करे हुन जे तहरीरुनि में न सिर्फ़ु दर्द जी गहराई आहे, पर उन गहराईअ में हू जेके लफ़्ज़ तख़लीक़ करे थी उन्हनि में असांखे रवानी महसूसु थिए थी। हाणे मां गुज़ारिश कंदसि, मुस्कुराए पई अमर सिंधू ॾिसे पई मूंखे। अमर सिंधू घुमंदी बि आहे ऐं मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते असांखे ॾिसंदा आहियूं, पर मूंखे वरी संदसि इहा ॻाल्हि सुठी लॻंदी आहे त हूअ मुस्तक़िल लिखंदी रहे थी, सिंधी, उर्दू ऐं अंग्रेज़ी में। इन खां अलावा जेको संदसि शाइरीअ जो मजमूओ आयो आहे उनखे जॾहिं असां पढ़ूं था त अहसासु थिए थो त उहा ई जेका दर्द जी गहराई ऐं पंहिंजे तशख़ुस जी जेका ॻोल्हा आहे या जेके समाजी रवैयनि जी जेका पीड़ा आहे उन्हनि जे ओलड़े में महसूसु थिए थो त अमर बि हिकु अकेलो ऐं वेगाणो किरदारु आहे पंहिंजे तख़लीक़ुनि जे हवाले सां, पंहिंजी ज़ाती ज़िंदगी में न। माशाअल्लाह खेसि तमामु सुठियूं दोस्तूं मिलियूं आहिनि ऐं हमेशह उन्हनि जे दरमियान उन्हनि जे विच में मुरकंदी रहंदी आहे। एज़ाज़ी महिमान तौरु असां वटि मौजूदु आहे, मां खेसि गुज़ारिश कंदसि हिते अचे ऐं असां सां पंहिंजा वीचार वंडे। महिरबानी शबनम। ऐं सभ खां पहिरीं त हिन अॼोके हिकु ॾींहं जे सेमिनार कराइण ते मां लैंग्वेज अथॉरिटी जे चेयरमैन डॉक्टर गफ़ूर मेमन साहब खे ख़ासि तौर ते मुबारक ॾींदसि इन हवाले सां त औरतुनि जे किरदार ते ऐं ख़ासि तौर ते अदबी किरदार ते शायदि जेका संजीदगी ॾिसण में अचणु खपे उहा इदारनि जे सतह ते उहा शायदि घटि आहे। ऐं हिकिड़ो इदारो अगरि हिन क़िस्म जी जेका असांखां सेमिनार कराए थो त मां सम्झां थी त इहो ख़ुशाइन जेको आहे क़दम आहे ऐं जंहिंजी साराह करणु खपे असां सभिनी खे। मां पंहिंजी ॻाल्हि ते अचां। औरत जो अदब में हुअणु अचणु ऐं पोइ पंहिंजो नालो लिखराए उन ते ॼमी बीहणु दरअसल समाज जी रवाजी शिकिल ऐं रवायती ढांचे खां हिकु क़िस्म जो इनकार ऐं हिकु क़िस्म जी बग़ावत आहे। छो त समाज दरअसल औरत जे गाइबाना पोरिये ते हिरियल आहे ऐं उहो गाइबाना पोरियो कहिड़ो, जेको औरत घर में करे थी, जेको औरत समाज जे अंदरि करे थी। थोरो हिकिड़ो नंढड़ो मिसाल ॾींदी हलां। जॾहिं कणिक पचे थी लाबारे खां वठी घर अचण ताईं, जॾहिं मज़दूर उन जी ॿोरी घर ते फिटी करे थो वञे अटे जी, तेसि ताईं उहो पोरियो ॻणियो बि वञे थो, उन पोरे जो नालो हुजे थो ऐं उन जो मुल्ह बि आहे, मार्केट जे हवाले सां उन जो मुल्ह बि आहे। पर उहो जॾहिं का औरत उहा मानी जी शक्ल में पचाए थी ऐं पंहिंजे घर भातियुनि खे खाराए थी, उतां
उहा औरत उनजो पोरियो ऐं उहो सॼो अमल तव्हांखे किथे नज़र न ईंदो। इन करे ई मां चवां थी त औरत जे ग़ाइबाना पोरिये ते हिरियल समाज में जेकॾहिं का औरत अदब में पंहिंजे नाले सां, पंहिंजे तख़लीक़ सां, पंहिंजी वजूद सां जेकॾहिं सुञाणप जो हवालो बणिजे थी त उहो अमल पंहिंजे तौर ते हिकु बग़ावत आहे या हिकु उन समाज जे रिवायती ढांचे जो इनकार आहे। इन लिहाज़ खां जेका बि अदीब औरत आहे, उहा शाइरा हुजे, उहा नसर निगार हुजे, कहाणीकार हुजे या अदब जी ॿिए के सिंध में पंहिंजी तबाह आज़माई कंदी हुजे, उहा दरअसल पंहिंजे ग़ाइबाना किरदार जो इनकार ऐं पंहिंजी सुञाणप लाइ पंहिंजी कोशिश पाण आहे ऐं उहा ई दरअसल पंहिंजे शख़्सियत खे हिकिड़ो वजूद बख़्शे थी। सो ही सभु कुझु रुगो सिंधी समाज में ईअं कोन्हे त औरतूं जेके लिखनि थियूं या औरतुनि जो पोरियो आहे उनखे मञता कोन्हे। उहे सभु समाज जेके अवाइली दौर खां वठी इर्तिकाई हवाले खां इन दौर मां गुज़रिया आहिनि, जंहिं दौर में औरत अञा मुकमल तौर ते पंहिंजी वजूद जी मालिक नथी हुजे ऐं उनजो वजूद ॿिए कंहिंजी मालिकियत ते आधारियल हुजे, उन्हनि सभिनी समाजनि में इन क़िस्म जो औरतुनि जे पोरिये जे हवाले सां इन क़िस्म जो रवैयो उन्हनि सभिनी समाजनि में ज़रूरु मौजूदु हुजे थो। जेकॾहिं असां दुनिया जे समाजनि खे ॾिसंदासीं त शायदि 18वीं सदी 19वीं सदी में ऐं 20वीं सदी जी इब्तिदा में औरत पंहिंजे वजूद जी मालिक पाण थी आहे ऐं जिते पंहिंजे वजूद जी, पंहिंजे नाले जी मालिक पाण थी आहे, उते उनजे पोरिये जी, उनजे नाले जी ऐं उनजे वजूद जी मञता समाज ॾींदो रहियो आहे। पर उहे सभु समाज जिते अञा औरत पंहिंजे वजूद जी मालिकियत वारी जंग विड़े पई, उन्हनि सभिनी समाजनि में औरतुनि जो पंहिंजे नाले सां साम्हूं अचणु हिकिड़ो ॾुखियो अमल आहे। उन बावजूदि मां इहो ज़रूरु चवंदसि त सिंधी समाज उन मालिकी वारी हैसियत में अञा औरत खे मुकमल तौर ते उनजे वजूद सां सुञाणण जी सघ सारे न सघियो आहे। उन सॼी सूरत हाल जे अंदरि बि असांखे सिंधी अदब जे हवाले सां हिकिड़ी कहकशां मिले थी। असांखे खोड़ नाला औरतुनि जा मिलनि था जेके न रुगो आयूं आहिनि, पर उन्हनि नामुनासिब हालतुनि में बि न रुगो लिखियो आहे, पर पंहिंजा पेर निशान सिंधी अदब ते ईअं छॾिया आहिनि जंहिंखे मां सम्झां थी त अॼोके इन जे हवाले सां उनखे दोहिराइण जी ज़रूरत आहे। मां ॿ टे जेके आहिनि से नुक़्ता खयां आहिनि जंहिंमें मां सम्झां थी त असांखे न रुगो कमु करण जी ज़रूरत आहे, पर मञता जी ज़रूरत आहे। हूअं त कहाणी जे हवाले खां जॾहिं बि नालो खणिजे त केरु हूंदो कंहिंमें कहाणी जे नक़ाद में हिमत हूंदी जो ख़ैरुनिसा जाफ़री जे नाले खे ॿाहिरि कढी सिंधी कहाणी जे सफ़र खे मुकमल लिखी सघे। मां सम्झां थी केरु हूंदो जेको अॼु की जदीद शाइरी ते लिखे ऐं रुख़साना जे गज़ल खे, रुबीना जे नज़म खे, अतिया दाऊद जे नसरी नज़म खे उन्हनि खे ॿाहिरि कढी ॾिसी सघे। केरु हूंदो जेको इन्हनि जे पोड़े खे न मञींदो, पर उन बावजूदि कुझु अहिड़ा जेके आहिनि से ज़रूरु शोबा आहिनि जंहिंखे अञा बि असांखे ज़रूरत आहे त उन लिहाज़ खां उन्हनि जी मञता थियणु खपे। मां नालो खणंदसि डॉक्टर फ़हमीदा हुसैन साहिबा जो। मिसाल जे तौर ते सिंधी अदब में ख़ासि तौर ते जॾहिं सिंधी अदब जे हिकिड़े उरूज जी ॻाल्हि कई वेंदी आहे तेॾी महिल कुझु रिसालनि जो नालो, कुझु शामनि जो नालो ऐं कुझु उन हलचल जो ज़िक्र ज़रूरु ईंदो आहे। मिसाल जे तौर ते रूह रिहाण जो दौरु चयो वञे थो, मिसाल जे तौर ते सुहिणी जो दौरु चयो वञे थो। मुंहिंजी ॾाढी ख़्वाहिश रहंदी आहे जेॾी महिल रूह रिहाण जे हवाले सां हमीद सिंधी जो नालो खॼे थो, जॾहिं सुहिणी जे हवाले सां नालो खॼे थो तारिक अशरफ जो, त छो सुगड़ियनि सथ जे हवाले सां डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो नालो छो नथो खॼे? छाकाणि त अॼु जेके बि सिंधी अदीब औरतूं लिखनि थियूं, नूरुल हुदा शाह खां वेंदे अतिया दाऊद ताईं, सभु इन ॻाल्हि खे मञींदियूं आहिनि त डॉक्टर फ़हमीदा हुसैन जे सुगड़ियुनि सत
उहो प्लेटफॉर्म, उहो फोरम हुयो जंहिं ते हुननि पहिरियों दफ़ो न रुॻो लिखियो पर उहो उनखे अहिड़ो उत्साह मिलियो जो उन्हनि अॻिते हली उन अदब में क़दम ॼमाया। त औरतुनि खे हमेशह इन्हनि क़िस्मनि जे फोरम्स जी ज़रूरत पवंदी आहे। मिसाल जे तौर ते अञा अॻिते अचूं डॉक्टर फ़हमीदा जे हवाले खां ई, जॾहिं ही मूं ॻाल्हि कई त जॾहिं उन्हनि जो ज़िक्र अचे थो, तहरीकनि जो ज़िक्र अचे थो त मूंखे चवणु खपे त डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो नालो माइनस आहे। जॾहिं ज़िक्र अचे थो अकेडमी कम जे हवाले सां त डॉक्टर फ़हमीदा हुसैन हेक जे पारां मंज़ूर थियल जेको जर्नल आहे कलाची, उन जा 40 पर्चा कढी चुकी आहे ऐं मां नथी सम्झां त अहिड़ो केर बि असां वटि हींअर जेको सो अकेडमिशियन मौजूदु हुजे जेको उन जा 40 अकेडमिक जर्नल जा उहे पर्चा कढी चुको हुजे जेको इहो मंज़ूरु थियल हुजे। वरी अञा मां थोरो अञा अॻिते जेका असां वधायां त हिन ई इदारे जे अंदरि सिंधी ॿोलीअ जा 20 पर्चा डॉक्टर साहिबा एडिट कया आहिनि ऐं मां सम्झां थी त डॉक्टर साहिबा खे उनजो ज़रूरु क्रेडिट मिलणु खपे ऐं जॾहिं बि इहा तारीख़ लिखणु खपे त इन तारीख़ खे सिर्फ़ु रूह रिहाण ऐं सिर्फ़ु जेका असां सुहिणी ताईं बंदि न कजे, उन में जेको असांजो हेॾो सारो हिसो आहे उनखे ॻणियो ज़रूरु वञे, उनखे ॻायो ज़रूरु वञे, छो त औरतुनि जे पोरे खे ॻणणु ॻाइजणु ऐं अञा बि टियों मरहलो अचे थो फ़ख़्रु करणु, उहो अञा असां वटि न आयो आहे। त मां इहो ज़रूरु चवंदसि। वरी अचूं था पब्लिशर्स में असां केतिरो बि हू चऊं पर अॼु मां हीअ किताबु ॾिसां वेठी पई, इन में ख़ैरुनिसा जाफ़री जा केतिरा ई जेके आहिनि से इंटरव्यू आहिनि जेके नारी संगत जे ख़ासि तौर ते नज़ीर नाज़ जी जेका इदारत में जेको पब्लिशिंग इदारो हुयो उन जे हेठि निकिता आहिनि। न रुॻो उहे पर मां हिकिड़ो इंटरव्यू पई ॾिसां जेको इंटरव्यू पंहिंजे ख़ैरुनिसा जाफ़री वरितो आहे महताब राशिदी जो। त इन क़िस्म जा जेके तजुर्बा सिंधी औरतुनि अदब जी दुनिया में कया आहिनि उहे शायदि तॾहिं मुमकिन हुआ जॾहिं त उनजी पब्लिशर औरत हुई ऐं उहे इंटरव्यूज़ जा जेके तव्हां मयार ॾिसी सघो था तव्हां उहो ॾिसी सघो था। त जॾहिं पब्लिशर में नालो अचे तेॾी महिल नज़ीर नाज़ जो नालो न खणिजे त मां सम्झां थी इहा ज़्यादती थींदी, न रुॻो माना औरतुनि जे अदब जे हवाले सां पर इहो पब्लिशिंग इदारो जंहिंमें मूंखे यादि आहे त शायदि डॉक्टर महमूद मुग़ल साहब जा जेके आहिनि से नाविल छपिया ऐं खोड़ जेके जेके आहिनि से राइटर आहिनि उन्हनि खे जाइ मिली। तंहिंजे करे वरी अचिजे सफ़रनामे में मां सम्झां थी त औरतुनि जिते जिते माना लिखियो आहे ऐं मूंखे हिकिड़ो यादि पियो अचे त पाकिस्तान जे ठहण खां पहिरीं जेका प्रोग्रेसिव राइटर्स मूवमेंट हली, तहरीक हली, उनमें हिकिड़ी ख़ातून जो नालो अचे थो जेको बार बार अचे थो ऐं न रुॻो सियासी हवाले सां अदबी हवाले सां पर जेके बि उन दौर जा तरक़ी पसंदि अदीब रहिया आहिनि उन्हनि जे हवाले सां नालो अचे थो डॉक्टर रशीद जहां जो नालो। ऐं डॉक्टर रशीद जहां हिक ई वक़्त ते न रुॻो हुन थिएटर कया, थिएटर लिखिया, सियासी जेका असां हुन पंहिंजो इनपुट ॾिनो पर उन्हनि अदीबनि जी चङे तरीक़े सां जेका असां उन हवाले सां उन तहरीक जी परवरिश कई। त कॾहिं कॾहिं दौरु अहिड़ो ज़रूरु ईंदो आहे जॾहिं औरतुनि खे सिर्फ़ु हिकिड़े मख़सूस कंहिं जेका असां तव्हां सिर्फ़ु कहाणीकार नथा चई सघो, सिर्फ़ु तव्हां जेका असां नसर नगार नथा चई सघो, सिर्फ़ु शाइरा नथा चई सघो, जीअं त उन्हनि जे अंदरि में तख़लीक़ जो, संवारण जो, सुधारण जो, संभालण जो एतिरो मां सम्झां थी त जहिड़ो ख़ुदा जी असां उनखे तख़लीक़ वारी सघ खे मापे नथा सघूं तहिड़े तौर ते उन औरत जी सघ खे तव्हां मापे नथा सघो। उहा हर शोबे जे अंदरि उनजो तव्हांखे किरदारु नज़र अचे थो। अहिड़े ई तरीक़े सां सिंधी समाज जे अंदरि जेकॾहिं तव्हां औरतूं ॾिसो था, मां ख़ासि तौर ते जॾहिं औरताणे अदब जे हवाले सां ॾिसां थी त उन्हनि औरतुनि जा सफ़रनामा बि नज़र अचनि था, सवाने उमिरियूं बि नज़र अचनि थियूं। मुंहिंजे पुठियां जेका असां शबनम वेठी आहे, मूंखे सम्झ में वाक़ई न ईंदो आहे त शबनम खे कहिड़े जेका असां खाने में रखिजे। शाइरा जे हवाले सां मां सोचींदी आहे त शबनम खे शाइरा में रखिजे त नसर निगार कहाणीकारा ॾाढी माना जेका असां ॾाढी सुठी रही आहे।
जेका हाणीकारा जे हुन खाने में रखिजे त शायदि जेका असां टाइम घणे हुजण जे करे मुंहिंजे ख़्याल में रेहाना जेको आहे सो उहो न पढ़ी सघी। तव्हां जेको शबनम जो आत्मकथाई जेको किताबु आहे मुंहिंजो सूरजमुखी, यकीन कयो त जॾहिं मूं उहो पढ़ियो त मूं अॼु ताईं जेके बि आत्मकथाऊं पढ़ियूं आहिनि मूं अहिड़ी डेप्थ ऐं अहिड़ी जेका असां मूं सेंसिटिविटी जे हवाले खां, हसासियत जे हवाले खां मां सम्झां थी त जहिड़े तरीक़े सां शबनम गुल लिखियो आहे उहो शायदि कंहिं न लिखियो हूंदो। त उहो घण मौज़ूआती उन में कमु करणु त सफ़रनामे में बि ॿियो खोड़ सारा नाला अचनि था, महताब महबूब जो नालो आहे, पर मां इहो इन करे नाला थी खणा त जॾहिं सफ़रनामनि ते लिखियो वञे थो तॾहिं बि इहे औरतूं माइनस थी थियूं वञनि। त सफ़रनामनि जी जेकॾहिं सिंध ते लिखिजे त महताब महबूब खे विसारिजे, ख़ैरुनिसा जाफ़री जा 2 सफ़रनामा हिन में पिया आहिनि उनखे विसारिजे, या ख़ुदि डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो हवाउनि जे आधार खे विसारिजे त मां सम्झां थी इहो ज़्यादती थींदी। अलबत्ता जेल जी डायरी में सिर्फ़ु अख्तर बलोच जो नालो मिले थो, शायदि इन जे करे असां कुझु औरतुनि खे जेल वञिणो पवंदो जंहिंमें असां कुझु उहो लिखी सघूं, तेसि ताईं मां नथी सम्झां जेको आहे सो। बहरहाल उहा उन सिंफ जे अंदरि बि तव्हांखे औरत जो नालो मिलंदो। नक़ादनि जी लिस्ट खणो, ख़ुदि डॉक्टर साहिबा जो किताबु आहे, पुठियां रेहाना नज़ीर वेठी आहे। रेहाना नज़ीर जी सुञाणप कहाणीकारा वारी हुई, पर जॾहिं हुन नजम अब्बासी ते लिखियो त उहो कमु न रुगो हुन फ़ख्र सां सिंधी अदब में किताबी शिकल में पेश कयो, पर जिन बि उनखे पढ़ियो आहे, जिन बि वॾनि नक़ादनि उनखे पढ़ियो, उन कम जी उन पोरे जी जेका असां तारीफ़ कई। न रुगो एतिरो, डॉक्टर फ़हमीदा हुसैन जो पंहिंजो किताबु जेको ख़ासि तौर ते शाह लतीफ़ जे सुरमियुनि जे हवाले सां आहे, हक़ीक़ी तौर ते मां ॿुधायां त शाह लतीफ़ जे सुरमियुनि जे हवाले सां हिकिड़ो मक़ालो लिखियो हुयो जंहिंमें शाह लतीफ़ जी शाइरी में मर्द जो किरदारु, ऐं उहे बि वधीक हवाला डॉक्टर फ़हमीदा हुसैन जे किताब मां वरिता हुया, छाकाणि त मूंखे हिकिड़ो हवालो हुनजो यादि पए थो जंहिंमें डॉक्टर फ़हमीदा लिखियो हुयो त असां हुनजी रुगो बातिनी माना ऐं ज़ाहिरी माना जे बजाए जेका समाजी तौर ते उन्हनि जो जेको जंहिंखे चवंदा आहिनि सोशल रियलिज़म जे पर्सपेक्टिव में बि ॾिसजे उहे किरदार कीअं कहिड़े तरीक़े सां रहिया, उहो बि हिकिड़ो जानदार जेको आहे सो किताबु आहे। ऐं मां सम्झां थी त उनखे विसारणु जेका असां नामुमकिन थींदो। आख़िरी ऐं उन ते बि असांखे मां जीअं लिखियो आहे त असांखे जेको आहे सो मञणु खपे, ॻाइणु खपे ऐं पोइ फ़ख्रु करणु खपे। मूंखे फ़ख्रु थींदो आहे डॉक्टर परवीन मूसा जे हवाले सां 12 किताब लिखी चुकी आहे जेके सिंध जे ख़ासि तौर ते शागिर्दनि जे लाइ, जेके शागिर्द जेके सिंधी अदब जा शागिर्द आहिनि उन्हनि जे लाइ रेफरेंस बुक ऐं जेके CSS जे इम्तिहाननि में बि पढ़िया वञनि था ऐं ॿियनि जॻहनि ते बि पढ़िया वञनि था, कुल 12 किताब अगरि के लिखिया आहिनि त मां चवंदसि त परवीन मूसा इन मामले में मर्द असां औरतुनि जे भाङे खे मर्दनि खां घणो मथां करे चुकी आहे। ऐं 12 किताब शायदि हाणे इहो एॾो वॾो अंग आहे शायदि केरु न लिखी सघे। सो औरतुनि जे हवाले सां जेको अदब सर्जो वियो आहे, मां आख़िर में ज़रूरु हिकिड़ी जेका असां जंहिंखे चइबो आहे न त सलाह ॾियणु या सजेशन ॾियणु डॉक्टर साहिबा हूंदी तॾहिं बि मां जेका असां चवंदी रहियसि त सिंधी औरतुनि जे अदब जे हवाले सां हिकिड़ी जाम एंथोलॉजी जेका असां तरतीब ॾियण जी ॾाढी ज़रूरत आहे, जेको मां सम्झां थी त हीउ इदारो कमु करे सघे थो। उहा 3 हिसनि ते माना उहो प्रोजेक्ट 3 हिसनि ते मुश्तमिल माना करे सघिजे थो, जंहिंमें नसरी अदब हुजे, जंहिंमें तख़लीक़ी अदब हुजे ऐं जंहिंमें जेका असां शाइरी जो हिसो हुजे। ऐं उहा जेकॾहिं माना अगरि कंहिं तरतीब ॾिनी त मां सम्झां थी त उहो असां सिंधी औरतुनि ते जेके अञा हिन अदब जे मैदान में बहरहाल झंडो खयो बीठियूं आहियूं उन्हनि ते उनजो वॾो एहसानु थींदो। वॾी